अस्सलाम वालेकुम। धरती टीवी न्यूज़ सां गॾु मां आहियां फ़ौज़िया एजाज़। नज़र विझंदासीं हिन वक़्त जी हेडलाइन। इमरान खान मुल्क के तबाही जी कंधीअ ते पहुचायो। असां मुश्किल फ़ैसिला करे पाकिस्तान के दीवालो ऐं डिफॉल्ट थियण खां बचायो आहे। नाणे जे वफ़ाक़ी वज़ीर मिफ्ताह इस्माइल चयो आहे त इमरान हुकूमत 4 सालनि दौरान रिकॉर्ड 20,000 अरब रुपया कर्ज़ वरितो। अॻूणी हुकूमत जे पॉलिसियुनि सबबि वापारी खसारे में इज़ाफ़ो थियो। इमरान खान ॿुधाए त हुन मईशत में कहिड़ा सुधारा आंदा आहिनि। 3 महीननि में अहिड़ो कुझु नाहे कयो जंहिंसां रुपए जो मुल्ह घटि थिए। वफ़ाक़ी वज़ीर मूजिबि हू मक़ामी सनत खे हथी ॾियण जी कोशिश कनि पिया। मुल्क ख़ातिर हुननि सियासी नुक़सान बर्दाश्त कयो। बलोचिस्तान में बरसातुनि ऐं ॿोॾि सबबि जुलाई महीने में फ़ौत थियलनि जो अघु 127 ताईं पहुची वियो। सूबे में बरसातुनि सबबि 13,500 घर किरी पिया। बिजलीअ जा 140 थंभा किरी पिया। किला सेफिला ऐं लसबेला में बरसातुनि जो 30 वरियनि जो रिकॉर्ड टुटण सबबि तमामु वॾी तबाही आई। बलोचिस्तान में 100 सैकड़ो वधीक बरसातूं पयूं। उथल में घर पाणी में लुढ़ी विया। हज़ारे माण्हू अलाह तआला खां महरूम थी विया। बरसातुनि बाद सिंधु दरिया जे पाणी वहिकरनि में वाध जो सिलसिलो जारी। गुड्डू बैराज वटि मथां वहिकरो 3,11,615 क्यूसिक ऐं हेठियां वहिकरो 2,86,085 क्यूसिक रिकॉर्ड। गुड्डू बैराज में पाणी वहिकरनि में 20,477 क्यूसिक जो इज़ाफ़ो थियो। मौसमियात खाते अॼु सिंध जे मुख़्तलिफ़ इलाक़नि में मींहं जी अगकथी करे छॾी। कराची जे मुख़्तलिफ़ इलाक़नि में सुबुह सां ई सन्हो मींहुं। मौसमियात खाते मूजिबि कराची, सखर, लाड़काणे ऐं जैकबाद में मींहं जो इम्कान आहे। इस्लामाबाद, पंजाब, खैबर पख्तूनख्वा, कश्मीर ऐं गिलगित बल्तिस्तान में बि ककर वसी सघनि था। बलोचिस्तान में वक़्फ़े वक़्फ़े सां मींहुं जारी आहे। नदियूं ऐं नाला भरिजी विया। अहम शाहराहनि ते ट्रैफ़िक जी रवानी मुतासिर थी वई। पाक फ़ौज जूं बोर्ड मुतासिर इलाक़नि में इमदादी कार्रवाई जारी। ISPR मूजिबि डी वाटरिंग ऐं मुतासिरनि जी महफ़ूज़ हंधनि ॾांहुं मुंतक़िली जारी आहे। मुतासिरनि खे तिबी इमदाद ऐं खाध खुराक फ़राहम कई पई वञे। मुख़्तलिफ़ हंधनि ते मेडिकल कैंपूं क़ाइमु कई वयूं आहिनि। गंदाहवा, नसीराबाद ऐं ॿियनि इलाक़नि में इमदादी सरगर्मियूं जारी आहिनि। ISPR मूजिबि चमन में बरसाति नाहे थी। बाबे दोस्ती फ़ाल आहे। नौशकी में फाथल माण्हुनि खे कढण जो कमु जारी आहे। गिलगित बल्तिस्तान ऐं सिकंदराबाद वेझो छिप किरण जा इतला आहिनि। सिंध बलोचिस्तान सरहदी इलाक़े में बलोचिस्तान मां आयल ॿोॾ जे वहिकरे में DC कंबर शहदाद कोट मूजिबि FP बचाव बंद वटां 1 लख क्यूसिक पाणी गुज़री रहियो आहे। वधीक 1.5 लख क्यूसिक पाणी FP बंद वटां गुज़रण जो इम्कान ज़ाहिर कयो पियो वञे। पंजाब जे वॾे वज़ीर परवेज़ इलाही बोर्ड मुतासिरनि जी मदद जो ऐलान करे छॾियो। परवेज़ इलाही जी सदारत हेठि आला सतही इजलास। परवेज़ इलाही ऐलान कयो आहे त बरसातुनि दौरान फ़ौत थी वियलनि जे वारसनि खे 8-8 लख रुपया ॾिना वेंदा। नुक़सान जो काथो लॻाए मुतासिरनि जी मदद कई वेंदी। परवेज़ इलाही हिदायतूं जारी कंदे चयो आहे त रोडनि जे बहालीअ वारो कमु जंगी बुनियादनि ते शुरू कयो वञे। मुतासिर इलाक़नि में मेडिकल कैंप्स लॻाई वञनि। वबाई मर्ज़नि खां बचाइण लाइ बोर्ड मुतासिरनि खे वैक्सीन बि लॻाई वञे।
जोही थर जे जाबलू पट्टी ते बरसात बाद नहीं गाज वही आई। काछे जे समय ॻोठनि जो जोही सां ज़मीनी राब्तो कटियल। इलाके वासियुनि जो चवणु आहे त ज़मीनी राब्तो कटियल हुजण सबबु हू मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। कराची जे हॉक्स बे वारे इलाके में टर्टल बीच वटि 4 ॼणा विहंजंदे ॿुॾी विया। ॿुॾी वियल 2 नौजवान जा लाश हथ। नौजवाननि जा मढ़ ईदीअ जे रज़ाकारनि ॻोल्हा बात हथ कया। फौतनि जी मामून महसिन ऐं नाअहल तौरु सुञाण थी। 24 कलाकनि अंदरि हॉक्स बे वटि 6 ॼणा ॿुॾी चुका। पाबंदीअ बावजूद इंतज़ामिया माण्हुनि खे हॉक्स बे वटि समुंड में वञण खां रोके न सघी। माण्हुनि जे ज़हननि में इहा ॻाल्हि विधी वई त सियासतदान वोट वठी रुॻो अयाशी कंदा आहिनि। सियासतदाननि खे गुथा लफ़्ज़ ॻाल्हाए बदनाम कयो पियो वञे। आबी वसीलनि वारे वफ़ाक़ी वज़ीर सैयद ख़ुर्शीद अहमद शाह IBA सखर में ख़िताब कंदे चयो आहे त पाकिस्तान में 4 भेरा मार्शल लॻी, 3 दरियाह विकिरो थिया। केरु पुछण वारो नाहे। सखर बेराज मां लाश मिली रहिया हुया ऐं हिकु सियासतदान चयो इहे लाश झेड़े में माजी वियलनि जा आहिनि। मूं खेसि फ़ोन करे ॿुधायो त अहिड़ी ॻाल्हि नाहे। जेको कूड़ ॻाल्हाए उहो सियासतदान ई नाहे। बेएतमादीअ जी रिथ जो फ़ैसिलो लंडन में थियो। साॻियो ई नवाज़ शरीफ़ हुकूमत छॾण जूं ॻाल्हियूं करे रहियो आहे। माशी तौर ते मुल्क जाम थी वियो आहे। बिजली गैस जा बुक फिक्स्ड टैक्स माण्हू न पिया ॾेई सघनि। अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर शेख रशीद जे वफ़ाक़ी हुकूमत ते तनक़ीद। शेख रशीद चयो आहे त चीन, दुबई, कतर ऐं सऊदी हिन भेरे मदद न कई, न ई IMF जो बेल आउट पैकेज आयो। अमेरिकी इमदाद जे शर्तुनि ते चीन खे सख़्त ख़दशा आहिनि। 90 ॾींहनि बदिरां रुॻो 45 ॾींहं रहिजी विया आहिनि। फज़लुर रहमान ऐं TTP जो फाटा जे ज़िम थियण ते हिकु ई मौक़िफ़ आहे। बोर्ड में मदद बदिरां कंपनीअ जे मशहूरीअ खे माण्हू ख़राब सम्झनि था। कोरोना सबबि वधीक हिकु ॼणो हयाती विञाए वेठो। सिहत जे क़ौमी इदारे NIH मूजिबि गुज़िरियल 24 कलाकनि दौरान मुल्क में कोरोना जा 661 नवां केस ज़ाहिर थिया आहिनि। मुल्क में हाकारी केसनि जी शरह 3.29% रही। NIH मूजिबि मुल्क में कोरोना में वरतल 171 मरीज़नि जी हालत ॻणितीअ जोगी आहे। NIH मुहर्रम हराम जे जुलूसनि बाबति बि हिदायतूं जारी कंदे चयो आहे त समूरा माण्हू वैक्सीनेशन कराइनि। जुलूस ऐं मजलिस में मास्क जो इस्तेमालु कयो वञे ऐं समाजी विथीअ खे यकीनी बणाए वञे। कराची यूनियन ऑफ जर्नलिस्ट जो सीनियर मेंबर नाले वारो सहाफ़ी मुहक़िक़ ऐं तज्ज़िया निगार अख्तर बलोच मुख़्तसर अदालत पात लाॾाणो करे वियो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह, सुद समाजी वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब, सूबाई वज़ीर शर्जीला मेमण पारां अख्तर बलोच जे लाॾाणे ते ताज़ियत जो इज़हार। मरियम औरंगज़ेब चयो आहे त अख्तर बलोच जे लाॾाणे जी ख़बर ॿुधी खेसि ॾुख पहुतो आहे। दादू पुलिस सां मुक़ाबले में मुबैना फोरू मारिजी वियो। पुलिस मूजिबि दड़ो रोड ते पुलिस ऐं ॾोहारनि में मुबैना मुक़ाबलो थियो। मुक़ाबले में हिकु ॼणो मारिजी वियो। सदस्य साथी फरार थी विया। मारिजी वियल फोरूअ जी सुञाणप न थी सघी। पुलिस मारिजी वियल वटां मोटरसाइकिल ऐं हथियार हथ अचण जी दावा करे छॾी। टंडो मोहम्मद खान भरसां 22 वरियनि जे नौजवान जो हथ पेर ॿधल लाश मिलियो। हटड़ी थाणे जे हद मां ॻोठ सुलेमान सुमरो जे रहवासी नौजवान सैफुल्ला सुमरो जो लाश मिलियो। इतलाह ते पुलिस पहुची मढ़ इस्पताल मुंतक़िल करे छॾियो।
मक़तूल नौजवान जे वारसनि मूजिब सैफुल्ला गुज़िरियल 2 ॾींहनि खां गुम हुयो। अॼु संदसि लाश मिलियो। सुल्तानकोट वेझो भाउ भेण अब्दाल शाख में ॿुॾी फौत। 6 वरियनि जो अब्दुल वहाब अब्दाल शाख जे कप ते रांदि कंदे किरी पियो। खेसि बचाइण जी कोशिश कंदे संदसि 8 वरियनि जी भेण कजली बि अब्दाल शाख में टपो ॾेई छॾियो। ॿिन्ही ॿारनि ॿुॾी दम धणीअ हवाले कयो। फोती ॿारनि जा मड़ घर पहुचण ते कोहराम अची वियो। सखर में रेलवे क्वार्टर मां नौजवान जो लाश हथ। नऊ पंडवारी इलाके में रेलवे क्वार्टर मां 35 वरियनि जे नौजवान जो लाश मिलियो। इतला ते पुलिस पहुची लाश अस्पताल मुंतकिल करे छॾियो। पुलिस मूजिब लाश जी सुञाणप न थी सघी। मुहर्रम हराम जो चंड नज़र ईंदे ई हर पासे या हुसैन जूं सदाऊं बुलंद। कराची समेत सिंध जे समूरनि शहरनि में करबला जे शहीदनि खे भेटा पेश करण जो सिलसिलो जारी। इमाम बारगाहुनि ते अलम पाक सींगारण। करबला जे शहीदनि जी उन जी यादि में हर हंधि थधे पाणी जी सभीनूं लॻायूं वयूं। शबीम इंताज़िया सींगारण जो सिलसिलो शुरू थी वियो। अमेरिकी रियासत कैलिफोर्निया और मोंटाना में बेलनि में बाहि लगी वही। अमेरिकी मीडिया मूजिब गरम मौसम में तेज़ हवाउनि सबब बाहि तेज़ी सां पकड़जण लगी। बेलनि जे वेझो 100 खां वधीक घर खाली कराया विया। बाहि जे ज़ोर सबब कैलिफोर्निया में हंगामी हालतूं लागू कयूं वयूं।